खाधे पीते के अरब चवंदा आहिनि गुबूक। हाणे शाम जो वक़्तु बकरनि जो खीर ॾुई आयो ॾिठे पीमा निंड पिया आहिनि। हाणे छा कयां? जेकॾहिं असांजा तव्हांजा पीमा हुजनि हा त मथो बि रड़ कयूं हा। अब आहे की न अहिड़ी हक़ लॾियूं हा जेकॾहिं अलाह माफ़ करे अटैक जो मरीज़ हुजे हा त पूरो थी वई आहे फोड़ो उथे ई न हा। ज़ालिम न थियो, पीमा जी ख़िदमत कयो, फरमानी न कयो। नौजवानो आदिलपुर जा मुसलमानो पीमा जा वॾा हक़ आहे। अल्लाह से कुरान में ऐलान कयो आहे, कुरान जो हवालो थी वञे ॾाढा त चओ सुभान अल्लाह। भाई मथे करे ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह से फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तवज्जो कयो मुसलमानो, अल्लाह कुरान में ऐलान कयो आहे कुरान जो ॿुधण त सवाब आहे, जो कुरान जो ॾिसण बि सवाब आहे। 15 से 12 सूरत बनी इसराईल आहे। आयत नंबर 23 फरमाया क़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। जो सुभान अल्लाह। पोड़े पीमा जा हक़ सही कुरान तो चए पीमा पोड़ा थी वई नी पो उन्हनि खे उफ भी न चओ। एड़ी का गाल न करे न जो दिल दुखे न। हां इए न चवे न सजो डी कमाए कमाए हाने आयो आ तवा वेही घर में था खाओ बैठा हो बस खाने जे लाए छड़ो। सजो डी मां कर में घुमी फिरी बाजारन में खेती बाड़ी करे हां छोला खपाए या कमकार करे टगारी खणी आयो हां त हां अया भी टेंशन था दियो अबो बीमार अम्मा बीमार खंग जी बीमारी त वई ही कोन थो अल्लाह वच। ये चवंदा आहिनि कि न चवंदा आहिनि? सालिम न थियो। कुरान चए थो पीमा जी अहिड़ी का ॻाल्हि न कयो जो दिलि मथां ॾुखे न रंजिजी पवे त ज़िंदगी जा अमल चट थी वेंदई। मौलवी हुजे मुफ्ती हुजे पीर हुजे छा बि हुजे पीमा जी जी काई टके जी हैसियत न आहे। तंहिंजे करे मां चवंदो आहियां हदीस पाक में आयो जेकरे उम्र करण जी ताक़त अथव त कयो, जेकरे नथव ओड़े पीमा जो दीदार कयो तो उम्र जो सवाब ॾेई छॾियां। आहे कि न या एॾो वॾो मक़ाम आहे न? नबी से फरमायो माउ जे कदम जे हेठां जन्नत आहे कि न आहे? ॻाल्हायो ॾाढे वॾे आवाज़ पोइ इहे हदीस ऐं पीमा खे ॾुखाई हदीस पाक में अचे थो त जन्नत मिलंदुसि न रब खे नाराज़ करे छॾे। पीमा खे राज़ी करे छॾई रब खे राज़ी की जन्नत जा दर खुली करे मिलंदासीं। हाणे हिन अमल सालिह नेकी इहा कई जो पीमा सां छा कई भलाई कई भलाई नमाज जो ज़िक्र न कई ॿिए कंहिं शइ जो ज़िक्र न कई नेकी इहा बयान कई जेका कयई ची अल्लाह पो मूं ॾिठो पीमा निंड हुया पो मां उथारियो मान ना हाय वलकद हो अला यदी हदीस जा लफ्ज़ इन खीर जो प्यालो मुझे हथ ते हुयो पीमा जे जागण जो मो इंतजार कंदो रहियो हता पर कल फजरो एसी तय जो सुबह चमकी पयो ॾींहुं निकिरी आयो वसबियतो यतखामसून अला कदमहा अल्लाह मुंहिंजा बचड़ा ॿार उथिया पो अपो अपो करे डुकंदा आया पेरनि जे हेठां चीखनि पिया खीर पीअण जे लाइ अल्लाह पो मां पंहिंजे बचन खे खीर न पीआरियो पंहिंजे पीउ मां जे जागण जो इंतज़ार कयो आहे जॾहिं उथिया जाॻिया खीर पीआरियो माल ढो कयो ओ मुंहिंजा अल्लाह इहा नेकी जेकॾहिं तो वटि क़बूल आहे पोइ दुआ में छी अल्लाहुम्मा इन कुंतु फालतु इब्तिगाए वजहिका फफ़रज अल्लाह मा नानु फीहे अल्लाह इने की तुझे रज़ा जे लामो कयो पीमा जी खिदमत कयोसि पोइ इन पहाड़ खां छिप खां जान छॾा हदीस पाक में आयो दुआ क़बूल थियुसि थोड़ो पत्थर हटियो पंहिंजे जगह मां इन निकिरण जी कोशिश कयो ला यस्ततीउन अल खुरूज मिनहु न पिया निकिरी सघनि ॿिए खे चई तूं दुआ घुर जो सुभान अल्लाह नेकी कम ॾिनईसि के न ॾिनईसि
ती मां सां भलाई की नेकी कई मुश्किलात में फातो हो और रब का दुआ घुरी पहाड़ थोड़ो हटियो छिप पत्थर जो थोड़ो हटियो मुश्किलात में हुयो बे के चई तू बबा हाणे हलाए ताकत जोर दे जेकर का नेकी कई उन भी हथड़ा खया पहाड़ में जबल में गार में अंदर मौत जे भव मां चे अल्लाहुम्मा कानत ली इब्नतो अम्मिन ओ मुजाला सौट हुई चाचे जी धीअ हुई हसीन जमील हुई पो मां उनखे बुराई जे लाइ सॼी दौड़ियो फमताना मना कयई नेक साले हुई पाक दामन हुई पो अचानक का त साली अचियो डुकर जो ज़मानो अचियो पो पैसन जी ज़रूरत पस मुँह वटि आई अल्लाह मो पैसा इन शर्त ते ॾिना आते तो हा इशरी नव में अतो दीनारन 120 दीनार नामास इन शर्त ते अंत खली बैनना पाण खे मुझे हवाले कंदी जे करे पैसा न ॾिनई पंहिंजे वक़्त ते मियाद ते अल्लाह हा कयई रोंदी मोटी वही जने पैसा जो वक्त आयो पैसा कोन ॾेई सघिया अल्लाह पो मां बुराई जे इरादे सां हता का तो बैनर जे लहा दर बंद करे बुराई जो ख्याल कयो पो नज़र जो कयो मां चेहरे दे रोए पई अखिन में नीर हुयस रोई के जिया इबाद अल्लाह इत्तकिल्ला अल्लाह जो खौफ कर रब खां डरजे मां एक साल परदेदार आया पाक दामन आया मूसा बुराई न कर अल्लाह जने तुझो नालो वरतई मुझे दिल में तुझो खौफ अचियो अल्लाह छॾे ॾिनो मास पैसा माफ़ करे छॾिया मास अल्लाहुम्मा इन कुन्तु फालतो इब्तिगाए वजहिका अल्लाह तुझे रज़ा जे लाइ इहो कमु कयो आहे बिन पत्थर खां जिंद छॾा पहाड़ मां जिंद छॾा जियां दुआ घुरियई ठका ॾेई पत्थर थोरो परे थियो अयां बि न पिया निकिरे सघनि टे खे चयो तूं काने की कया त सॾ पंहिंजे रब खे ॾाढा त चओ सुभान अल्लाह नेकी कजे कि न कजे बाबा तो किए चंदो आ भलाई जो जमानो कोने ए पांजा फार्मूला पांजे हथन जा ठाया थव कुरान हदीस सोचे भलाई नेकी कयो आखिरत में त कम अचण वारी शया एक नेकी जे बदले ढहण दिंदो मां दुनिया में भी नेकी अमल साले जो के इंसान सा चंगाई ए भलाई जो के मौलवी आलिम सा मोहब्बत का जो नतीजो के गरीब के मिस्कीन के बेवा के यतीम गोड़े पाड़े वारे सा चंगाई करण जो बदलो दुनिया में भी दिंदो मां चो सुभान अल्लाह ट्रेन खेचे बाबा हाने कुछ मुंह हटायो कुछ हिन हटायो हाने तू भी कोशिश कर ओ हुन सोचो त नेकी केड़ी की सोचे सोचे याद आयो ए हदीस पाक थो पढ़ा पो उन गार में काई जबल में अंदर हथ खई मथे हथड़ा खई रुनो ची अल्लाहुम्मा इस्ताजरतुल उजरा मुजा अल्लाह मु मजदूर घुराया के कम कार जे इरादे सा मजदूर आया को कम हो घर जो वगैरह को कम करे व्या सभिन के मु मजदूरी देई छड़ो हिकड़े जी मजदूरी रे जी वई तरक वज़ाबा मजदूरी छड़े इया हलियो वयो तो उन जो हिकड़ो रुपयो बचो मुचर आहे त मजदूर जी मजदूरी आ छा कयास आदिलपुर जो को मुसलमान हो जैसा त हणे सा पेट में वयो चंगू थियो या तो नकी केड़ो जना मुख घुरे पण हलियो यो वठिया त ॾिया सा हाली त खाए छना पो अल्लाह मालिक खा छडे सा ॻाल्हायो बि नथा हक़ वणे नथो हले छा तव्हां न छॾे सा बाबा हुन सोचो त 1 रुपये के छा कया सोचे सोचे करे कि यार छो न हिन के व्यापार में हणी छड़ियासे पो करे ईंदो जरूर याद ईंदो से पो मता व्यापार में भी फायदो थे गरीब के 1 रुपयो रखी छॾी तुम छा थींदो व्यापार में हणी छड़ियास वो दौर सस्ताई जो दौर होयो फायदो थींदुस तो भलो आ पो अल्लाह मां उन के मजदूर उन के व्यापार में हणी छड़ियो बिजनेस में हणी छड़ियो इतरे कदर त बरकत थी उन जे 1 रुपये में कई साल का बाद फजाने बाद हीन कुछ साल का बाद मोट मजदूर आयो जी या इबाद अल्लाह अद इलैया अजरी ओ अल्लाह जाबाना एकड़ो मुझो रुपयो यो मजदूरी जो ओ मुझी मजदूरी दे मां चयो जी बिल्कुल मोखे याद आहे कुल्लु मा तरा
अजर का मिनल बकर वल गनम वरकी के ही वाड़ो माल जो ॾिसे तो मीहन जो वाड़ो गवन जो वाड़ो उठन जो वाड़ो बानन जो वाड़ो ये सब तुझी मजदूरी आ ॾाढा त चओ सुभान अल्लाह। हलो साईं हिकिड़ो रुपयो किथे वरी माल जो वाड़ो किथे हिनके जो चई हिन दिल में सोचो यार पो हदीस पाक में तो अचे उनके चई ला तस्तहजी बी या इबादल्लाह ओ अल्लाह जा बाना मूसा मजाक न कर मजाक तो करे मुझो हिकिड़ो रुपयो हे गमन जो वाड़ो बकरन जो वाड़ो उठन जो वाड़ो हे